अॼु मिनसा जो बर्थडे आहे पर मिनसा वञी रही आहे लाहौर। मिनसा जे मामे जी शादी आहे। हे ईमान बीठो आहे, हे साहिल बीठो आहे ऐं हे मिनसा बीठी आहे। मिनसा जी सालगिरह आहे। मिनसा अचो केक कटियो बाबे जो थियो वेझो थियो हथ जो मामो किथे अथसि? मामो बि अची वियो हैप्पी बर्थडे टू यू। दोस्तों कुछ ॾींहं पहिरियां असां OLX ते हिकिड़ो iPad वरितो हुयोसीं ऐं उहो TCS उन्हनि कयो पर असांखे मिली न सघियो मौसम ख़राब जी वजह सां। ऐं असां पाण वियासीं ऑफिस TCS जी, पर उन्हनि चयो त तव्हांजो जेको ऑर्डर आहे तव्हांजी एड्रेस ते निकिरी चुको आहे। सो असां वरी वापसि वञूं था, घर ॾिसूं। ये भाई आ चुका है, भाई से साइन हो गए। भाई आपका बड़ा वेट था भाई, पहुँच गए ना। चलो भाई ये कलेक्ट करते हैं, हमने साइन कर दी है। थैंक यू भाईजान, मेहरबानी मेहरबानी भाईजान। और हमने ये ले लिया है। दोस्तों ईमान एक वॾो हिनजो इंतज़ारु हो iPad जो। ॾिसूं ईमान छा थो चए। वेठल आहे ईमान, वेठल आहे ईमान। ईमान मूं वटि हिकिड़ी शइ आहे, ॿुधाए कहिड़ी शइ आहे? माड़ी शइ बिरयानी आहे। बिरयानी? बिरयानी खां इलाही वॾी शइ आहे। हा iPad अची वियो कॾहिं आयो? मां ऑफिस वियुसि पर हिन एड्रेस ते उन्हनि मोकिले छॾियो। यार इहो सही आहे बाबा। अनबॉक्सिंग कयूं? हा हलो। ओके। दोस्तों कराची में पुलिस जी कोरोना के खिलाफ़ एतरी सख्ती है जो हाणे माण्हू तो न पर पखी भी उन्हनि जो ख्याल पिया कनि। जितां पुलिस गुज़रे थी कांव भी लिकी था वञनि। हे ॾिसो था, हे हालत आहे। हाणे तव्हांखे ॿिए पासे वरी ॾेखारियां, ॿियो कांव तव्हांखे ॾेखारियां। हे ॾिसो पुलिस खे ॾिसनि था बसि गाॾियुनि में लिकी था वञनि। हालांकि मौसम एॾो बहितरीनु लॻो पियो आहे जो परिंदा त उॾंदा वतन हवा में, पर तव्हांखे हिकिड़ो परिंदो नज़र न ईंदो। सो हिकिड़े कांव त अञा हद करे छॾी, मां तव्हांखे उहो वरी ॾेखारियां थो। संगत हिन कांव खे ॾिसो, हिन ॾाढी चालाकी सां खिड़कियुनि मां अंदरि वञण जी कोशिशि कई आहे। मतिलबु गाॾी में अंदरि वञणु थो चाहे। उहो ॾिसो न, हे चए थो दरवाज़नि मां अंदरि वञा, पासनि मां वञा, डिगी मां वञा। मतिलबु हे कांव अंदरि वञणु थो चाहे। दोस्तों कराची जा हालात ॾाढा ख़राब थी चुका आहिनि। मतिलबु दुकान वुकान सभु बंदि, मार्केट पूरी बंदि ऐं सुबुह खां 10 बजे खां वठी सभु कुझु बंदि आहे। माण्हू त अची विया आहिनि वीचारा कमकार जे लाइ, पर शटर पुलिस नथी खोलण ॾे हिननि खे। चए थी त बाबा कोरोना जो मसइलो लॻो पियो आहे। हे ॾिसो, हे सभु वेठा आहिनि वीचारा, पर मार्केट सॼी बंदि आहे। मार्केट सॼी बंदि आहे ऐं हे ग़रीब जेके रोज़ कमाईंदड़ आहिनि या हे दुकाननि जो जेको किरायो ॾींदा आहिनि, उन में हे ॾाढो हाणे फासी विया आहिनि। कनि त कनि छा, वॾो मसइलो लॻो पियो आहे। ऐं गवर्नमेंट चए थी त बाबा कोरोना वधी वई आहे ऐं इहे 8 ॾींहं त छा 16 ॾींहं बि थी सघनि था। सो दोस्तों ही हाल आहे। अॼु असां पंहिंजी गाॾी खे पॉलिश कराई आहे, रबिंग पॉलिश। ऐं असां सोचियोसीं ठीकु आहे, अॼो को ॾींहुं भला हिन जो हे कमु था कयूं। हे गाॾी जो तव्हां लुक ॾिसो, हींअर चमकी बीठी आहे। ऐं हे वरी ॿी गाॾी खे करायां पियो रबिंग पॉलिश। हे मुंहिंजो दोस्त ई आहे ऐं हिन जो कमु आहे, मतिलबु पेंटर आहे। ही रबिंग पॉलिश वग़ैरह कंदो आहे, बाबर हिन जो नालो आहे। पर गाॾी खे चमकाए ॾींदो आहे बिल्कुलु। हे ॾिसो था, बिल्कुलु गाॾी चमके थी। हे मुंहिंजी पर्सनल यूज़ में हले पई गाॾी। दोस्तों ही खां इलाही पुलिस खां डिॼी वियो आहे, वॾो परेशान आहे। हे तव्हां ॾिसो बाबर,
ये जो कौवा है ये कोरोना की वजह से छुप गया या पुलिस की वजह से? अभी इसके सामने मोबाइल गुजर के गई है, वो कौवा इसको देख के छुप गया है। हम इंसानों का क्या होगा, हम कहाँ छुपेंगे।